बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व ख़ातमिन नबीय्यीन व अला आलिहि तय्यिबीन ताहिरीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल इमाम बाक़िर अलैहिस्सलातु वस्सलाम हाफ़त अस्सिरात यौमल क़ियामति अर्रहमु वल अमानतु फ़इज़ा मर्रल वसूलु लिर्रहमि अल मुअद्दी लिल अमानति नफ़ज़ इलल जन्ना व इज़ा मर्रल ख़ाइनु लिल अमानति अल क़ुतूउ रहमि लम यनफ़अहु मअहुमा अमलुन व तक़फ़अ बिहि सिरातु फ़िन्नार। नाज़रीन इकराम, सलाम अलैकुम या अली मदद। जियां त असां सती नशस्त में बयान करे आयासीं त सिले रहमी जो फ़ाइदो इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रमान जे मुताबिक़ त गुनाहनि जो कफ़ारो थियणु आहे। अॼु असां बयानु कंदासीं सिले रहमी जो फ़ाइदो, जंहिंमें पुले सिरात खां आसानी सां इंसान कीअं टपी सघे थो ऐं जन्नत जे में कीअं वञी सघे थो। नाज़रीन इकराम, हर इंसान जी इहा तमन्ना आहे, हिन दुनिया में जेको बि आयो आहे उनजी कोशिश इहा हूंदी आहे त हितां कुझु चङा अमल कयां ताकी आख़िरत में हिसाब किताब जल्दी ॾेई करे पुले सिरात पार करे ऐं जन्नत ॾांहुं वधी वञा। ऐं पुले सिरात जंहिंजे लाइ इहो चयो थो वञे त वार खां बि वधीक सनी ऐं तलवार खां बि वधीक तेज़ आहे। हर इंसान जी तमन्ना आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेका शइ एतिरे क़दुरु बारीक़ ऐं तेज़ आहे उन जे लाइ सख़्तु अमलनि जी ज़रूरत आहे। लेकिन आइमा अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे उहो तरीक़ो ऐं रस्तो ॾसियो आहे जंहिंजे ज़रिए सां असां उहे अमल करे इन पुले सिरात खां आसानी सां टपी वञी सघूं था। इमाम बाक़िर अलैहिस्सलातु वस्सलाम बिहारुल अनवार में रिवायत आहे, जिल्द नंबर 71 में, जेका रिवायत सहाबिन खां थींदे जनाबे अबू ज़र रसूल ख़ुदा खां पुछियो ऐं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाबे अबू ज़र खे फ़रमायो हाफ़त सिरात यौमल क़ियामत अर्रहमु वल अमानत। पुले सिरात जे ॿिन्ही पासे अमानत ऐं सिले रहमी आहे। बसि जेको बि इंसान फ़इज़ा मर्रल वसूल लिर्रहम, बसि जंहिं इंसान सिले रहमी कई अल मुअद्दी लिल अमानत ऐं अमानतूं ॿियनि ताईं पहुचाई, जेका अमानत उन वटि रखी वई आहे उहा बेतौर अमानत उन में ख़यानत करण खां बग़ैर पहुचायईं, नफ़ज़ इलल जन्नत, आसानी सां जन्नत में पहुची वेंदो। वइज़ा मर्रल ख़ाइनुहु लिल अमानत, बसि जंहिं बि कंहिं मोमिन कंहिं इंसान जंहिंजी उन वटि अमानत आहे उन में ख़यानत कई अल क़ुतूउ रहम, या जेका आहे त उन क़तअ रहमी कई, पंहिंजे अज़ीज़नि रिश्तेदारनि सां ॻाल्हाइणु छॾे ॾिनई, उन्हनि सां सिले रहमी करणु ख़तमु करे छॾियईं, उन्हनि सां राब्तो ख़तमु करे छॾियईं, लम यनफ़अहु मअहुमा अमलन, बसि जॾहिं इहे ॿ अमल न कई त इन न करण जे करे ॿियो अमल इनखे को बि फ़ाइदो न ॾींदो। व तक़फ़अ बिहि सिरात इलल सिरात फ़िन्नार, ऐं इहो जहन्नुम जे उन खॾे में किरी पवंदो। नाज़रीन इकराम, केतिरे क़द्र अहमियत ॾिनी वई आहे इन सिले रहमी खे ऐं अदाए अमानत खे। अदाए अमानत त हिकु अलॻि मौज़ू आहे, इन ते अलॻि गुफ़्तगू करणु घुरिजे। लेकिन अॼु असां ॾिसूं था त असांजे मुआशिरे में इहे शयूं ख़तमु थींदियूं थी वञनि। हिकु क़तअ रहमी आम थी वञे, जंहिंजे करे वॾियूं मुसीबतूं अचनि थियूं, पाण में झेड़ा थियनि था, पाण में रिश्तेदार विढ़िया पिया आहिनि। ॿिए नंबर ते जंहिं बि इंसान वटि का अमानत पहुचे थी त उहो ख़ाइन थी थो वञे ऐं ख़ाइन थी करे उहो जहन्नमी बणिजी थो वञे। अॼु असांजे मौज़ू इन इख़्तिताम ते पहुतो। इंशाअल्लाहु अलियुल अज़ीज़ असां ईंदड़ क़िस्तनि में वधीक सिले रहमी जा फ़ाइदा बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।